अस्सलाम वालेकुम नाज़रीन, शोबिज़ अफेयर जे एक नए एपिसोड से गॾु मां अव्हां जो मेज़बान ताहिर अराइन। शोबिज़ अफेयर में हर हफ़्ते एक नई शख्सियत अव्हां जे साम्हूं ईंदी आहे, जंहिंखां असां फ़नी ज़िंदगी सां गॾोगॾु हुन जी ज़ाती ज़िंदगी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। अॼोकी जेकी असांजी महिमान आहे उन जो तलक सिंधी शोबिज़ सां आहे ऐं हुन होस्टिंग खां पंहिंजे फ़नी सफ़र जो आगाज़ कयो, पोइ मॉडलिंग बि कई, सिंगिंग बि कई ऐं घणो कुझु कयो ऐं अञा कंदी इंशाअल्लाह। ऐं अॼोकी असांजी महिमान आहे ज़ोया सुमरो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो तव्हां? सर मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। ॿियो ॿुधायो छा पियो थिए? जो तव्हां चयो घणो कुझु कयो, अञा बि कंदी, त मां सोचां थी मां कुझु कयो ई न अञा। छा पियो थिए अॼुकल्ह? अल्हम्दुलिल्लाह, बसि कुझु न, A to Z ऐं जे अलावा घर। बसि हिकिड़ो शो छो कंदा आहियो? भला ॿिया शो छो नथा कयो? शो असल में हिकु शो काफ़ी शोनि ते भारी आहे। अच्छा। हाँ, मुंहिंजे ख़्याल में तॾहिं मां सोचां थी उन ते भरपूर तरीक़े सां फोकस कयां ऐं उनखे ई वधीक सुठो कयां त सही आहे। अच्छा, फ़नी सफ़र जो आगाज़ कीअं थियो? तव्हां कीअं आयो शो में? कंहिं मशहूरु ॾिनो? माण्हू पियो ॻोल्हियां मां? न ॾिनो त ख़ैर कंहिं बि न, ईअं ई हिकु दफ़ो छा थियो त मूं वटि गाॾी हुजे कल्टस ऐं ईअं आवाज़ जो मां लोगो किथां ठारायो, आवाज़ जो लोगो लॻाराए छॾियो मूं पंहिंजी गाॾी जे मथां। मुंहिंजी ज़हन हा ईअं त ईअं जितां बि गटी में वञा, जितां रोड तां वञा, माण्हू ॾिसनि आवाज़ जी मतिलबु शायदि कमु थी करे, त इहो हिकिड़ो मूंखे ॾाढी ख़ुशी मिलंदी हुई। पोइ ख़बर न हुई त ज़िंदगी शायदि आवाज़ ते मूंखे स्टे कंदी ऐं सो अल्हम्दुलिल्लाह उन खां पोइ मां आवाज़ जॉइन कई। पोइ कंहिं तव्हांखे जॉइन करायो? इहो माण्हू थो ॻोल्हियां? न कंहिं न, बसि पाणी त कोन थो थी सघे न, इहो हूंदो आहे। कंहिं त ग़लती कई हूंदी न। अचो तव्हांखे चांस था ॾियूं, तव्हां ड्रामो कयो, एक्टिंग कयो। मुंहिंजी फ्रेंड आहे हिकिड़ी, उहो सर शाहनवाज़ खे चङी तरह सुञाणंदी आहे। उहो उनजो फ्रेंड जो नालो छा आहे? हाँ जी, रूबी। रूबी, अच्छा जी जी। उहो उन रूबी अली जी, रूबी अली जेकी मीडिया में हुआ? न वो मीडिया में न आहे। अच्छा। उन सर सां ॻाल्हायो, सर शाहनवाज़ अमीर सां। अच्छा। उनखे चयईं त मुंहिंजी दोस्त आहे, वो मॉडलिंग ऐं कुझु कमु करणु चाहे थी, त उन चयो त बिल्कुलु मोस्ट वेलकम अचे ऐं उन खां ई पोइ जेको सो मां जॉइन कई। A to Z जा तक़रीबन घणा एपिसोड थी विया आहिनि? 6 साल खां हली रहियो आहे सर। 6 सालनि खां पियो हले? 6-7 साल थी विया आहिनि। अच्छा, 6-7 सालनि खां इहो शो हले पियो। तव्हांखे नथो लॻे त यकसानीअ जो शिकार आहे? न सर, हिकिड़ो ई पैटर्न पियो हले 6-7 सालनि खां। हाणे हिकिड़ी ॿ आहिनि, 7 सालनि जी कैलकुलेशन कयूं त घणा एपिसोड था थी वञनि? ईअं त गंज थींदा, पर सर ईअं न आहे ऐं उन में डिफरेंट चीज़ूं आहिनि। हाणे त काफ़ी चेंजिंग आहे A to Z में, तव्हां न ॾिसंदा हूंदव पर काफ़ी चेंज आहे। अच्छा। हाणे सिंगर्स ऐं ज़ोया सुमरो पाण खे किथे थी ॾिसणु चाहे? कहिड़ो मुक़ाम आहे जिते ज़ोया सुमरो पाण खे ॾिसणु थी? सच ॿुधायां? हा। मां पंहिंजे पाण खे इन मारोड़ में, इन जेके प्यार करण वासी आहिनि ऐं जेके मोहबत ॾियनि था, जेके इज़त ॾियनि था, मां उते पंहिंजे पाण खे ॾिसणु चाहियां थी ऐं उते ई रहणु चाहियां थी। मुंहिंजी को सोच न आहे, मुंहिंजो को बि मुक़ाम न आहे। ठीकु आहे, असांजो इंसानी जेको आहे फितरत आहे त उहो तव्हांजो तरबियत आहे त तव्हां उते रहणु था चाहियो। मुंहिंजे पुछण जो मक़सदु आहे शोबिज़ जी कहिड़ी स्टेज ते पाण खे ॾिसणु था चाहियो त हिन लेवल ते मूंखे पहुचणो आहे? न अहिड़ी का बि सोच न आहे त मां को मथे हिकदमि मथे न वञा पर हेठि लही अचां। बसि इहे A to Z के अलावा त मुंहिंजी का बि सोच न आहे। ऐं अगरि तव्हां A to Z ते ॻाल्हाईंदव त मां चवंदमि मुंहिंजो प्यार, मुंहिंजी ज़िंदगी में सभु कुझु A to Z। हिकिड़ी बकरी हुई? हा, वो हुई आहे। चढ़ी त वई? आहे हुई सर, आहे। चढ़ी त वई? जी सर। पर लही पई थी सघे? लहे पई त थाबड़ जी किरे पई? अच्छा, उनखे मुश्किल त थींदी आहे न। पोइ कीअं लहे ॿुधाए न? आराम सां। आराम सां कीअं? प्यार सां, इज़ी। रिवर्स में निकिरी अचे? रिवर्स में ईंदी त सर किरी पवंदी ऐं सिधी बि किरी पवंदी न? आराम सां निकिरंदी। अच्छा, कहिड़े क़िस्म जा माण्हू बिल्कुलु बि न वणंदा आहिनि? मुनाफ़िक। उहो त तक़रीबन शोबिज़ में 99% मुनाफ़िक। उहो माण्हू मूंखे न वणंदा आहिनि जेके मुंहं ते मुंझा ऐं तव्हां उथी विया त ॿिए कूड़ ॻाल्हाइण में नंबर। शोबिज़ में 99% मुनाफ़िक आहिनि? हा त पोइ सर इहो मां बि शामिल आहियां, सभु आहिनि। अलाह न करे तव्हां अहिड़ा हुजो। ॻाल्हि थो कयां हिकिड़ी, मां शोबिज़ जो हिसो आहियां। मूंखे कूड़ जेको माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि उहो माण्हू मूंखे न वणंदा आहिनि। कहिड़ो माण्हू आहे जंहिंखे ॾिसी दिलि ख़ुशि थींदी आहे? ॾिसी दिलि ख़ुशि थींदी आहे? शोबिज़ जो मेल मॉडल, एक्टर,
अहिड़ो को बि न आहे सर, ईअं थी नथो सघे न को बि न आहे। जेके ॾिसी ज़ुया जी दिलि जी घंटी जी टन 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 थींदी हुजे। सिंधी मीडिया में? हाँ, सिंधी मीडियम न सर, या ओवरऑल उर्दू मीडियम में भी न न, उर्दू मीडिया में बि कोई न आहे, सिंधी मीडिया में बि कोई न आहे। केरु ई न आहे न, जिन खे ॾिसी करे वाकई दिलि में उहो जज़्बात टिंग टिंग टिंग। भला प्यार मोहब्बत इश्क खे छा था सम्झो था, छा आहे इहो? प्यार मोहब्बत इश्क छा आहे? हा, हिकिड़ो तमामु प्यारो अहसासु आहे ऐं प्यारो जज़्बो आहे, पर अॼुकल्ह जेको वक़्तु हले थो उन नज़र में त मां सम्झां थी त माण्हुनि ने प्यार मोहब्बत हिकिड़ो मज़ाक ठाहे छॾियो, अच्छा मज़ाक जी नज़र सां ॾिसनि था। तव्हां इहो मज़ाक कयो? मूंसां शायदि कंहिं कयो हुजे, पर मूं न कयो, मूं न कयो। मूंसां तव्हां सां त कंहिं कयो? करे सघनि था, कयो बि हूंदो बिल्कुलु। पोइ तव्हांखे ख़बर पई कंहिं कयो? हा, को हिकिड़ो शख़्स हो जिन मज़ाक कयो, गायब थी वियो। भॼी वियो? थी वियो। हा बिल्कुलु मज़ाक। कीअं तव्हांखे ख़बर पई त हुन तव्हां सां इहो मज़ाक कयो प्यार वारो? उहो मुख़्तलिफ़ चीज़नि जे ज़रिए माण्हू कंदो आहे, कॾहिं मतिलबु टॉर्चर जेको हूंदो आहे न, त मां इहो मज़ाक कयो त प्यार में टॉर्चर अहिड़ा ई आहे। हा, कॾहिं तव्हां पंहिंजा हथ कटणु ऐं कॾहिं मुख़्तलिफ़ चीज़नि जे धमकियूं ॾियणु, इहो मुंहिंजे ख़्याल में हुनजे नज़र में प्यार जो मज़ाक हूंदो आहे। पोइ हुन तुंहिंजो नालो लिखियो हथ सां? शायदि, तूं ॾिठो? शायदि नालो, कॾहिं हुन पर नालो अॼुकल्ह हर माण्हू लिखी सघे थो। अॼुकल्ह हर माण्हू चवे थो त मूंखे ज़ोया सां प्यारु आहे या मूंखे तव्हां सां प्यारु आहे। असां गुलज़ार भगवान बि चए थो मूंखे ज़ोया सां प्यारु थी वियो। हा, चवी सघे थो, बिल्कुलु चवी सघे थो। पर तोखे बि हुन सां हुजे न, मसइलो थी वियो आहे। प्यारु बिल्कुलु आहे मूंखे, ऐं सभिनी सां प्यारु आहे। अच्छा, उहो जेको शख़्स हो जेको तव्हां सां प्यार जो मज़ाक करे हलियो वियो, इहो बसि मज़ाक ई हो, मज़ाक करे हलियो वियो, तव्हांखे कॾहिं ख़बर पई त इहो मज़ाक आहे? इहो मज़ाक जॾहिं समंदर क्रॉस करे आयमि त पोइ ख़बर पई त उहो मज़ाक हो। समंदर छो क्रॉस कयो? जॾहिं उहो हूंदो आहे न, जॾहिं समंदर क्रॉस थी वियो, हा, पोइ ख़बर पोइ पई, त रही कुझु कोन। ख़बर पई न त समंदर खां ॿाहिरि निकिरी आयमि त ख़बर पई। अच्छा, हुन मज़ाक जी लिमिट छा हुई? हुन सां कचहरी थींदी हुई, मुलाक़ात थींदी हुई, या नज़रनि वारो प्यारु हुयो? बसि नज़रनि वारो, ॾिसण वारो प्यारु हो। हा, सिर्फ़ु किथे ॾिसंदा हो? किथे ॾिसंदी हुयमि? मोबाइल जे ज़रिए। मोबाइल ज़रिए न, लाइव? न, लाइव न ॾिठो सर। लाइव? उहो किथे रहंदो आहे? अलाए, हाणे त ख़बर बि न आहे। न, पहिरियां किथे रहंदो हो? ॼण मुंहिंजे ख़्याल में कराची। कराची में रहंदो आहे? पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कराची में रहंदो आहे, मिलंदो त ज़रूरु डेफिनेटली। न मिलियासीं, मिली न सघियासीं, उहो मज़ाक में मिली बि न सघियासीं। अच्छा, फिल्म जी ऑफर थिए? बिल्कुलु कंदमि। कहिड़े क़िस्म जी फिल्म करणु पसंदि कंदा? पंजाबी, सराइकी, पश्तो, अंग्रेज़ी? सिंधी फिल्म जी। कहिड़े हीरो सां गॾु? के असांजे वटि जेके बि आहिनि ओवरऑल समूरनि चैनल ते कहिड़ो एक्टर आहे जंहिंखे बतौर हीरो तव्हां ॾिसणु था चाहियो पाण सां गॾु? ईअं त खोड़ सारा आहिनि, कंहिंजो नालो शामिल कयां? हूंदो आहे न फेवरेट, यार ही हीरो हुजे। हैदर क़ादरी। हैदर क़ादरी? अच्छा, हैदर क़ादरी खां अलावा ॿियो को ऑप्शन हुजे? हैदर क़ादरी जे अलावा मिसाल तौर अली रज़ा कटपर। इहो बिज़ी आहे त पोइ बसि इहे ॿ ई मुंहिंजे नज़र में बेस्ट इहे एक्टर। हा, ॿिया बि खोड़ आहिनि, बट इहे। अच्छा ज़ोया, कहिड़े क़िस्म जो किरदारु तव्हां चवंदो त हुन फिल्म में अहिड़े क़िस्म जो किरदारु हुजे त उहा मां कंदसि? कहिड़ो किरदारु हुजे? मूं ज़िंदगी में सोचियो त हिकिड़ो किरदारु कयां, उहो हुजे चरी जो। जेको चरियो माण्हू न हूंदो आहे, चरियो थी वेंदो आहे, जिनखे सच में हर कोई चरियो ऐं बेवकूफ़ में त छोकिरियूं चरियूं आहिनि न, जेको हर किरदारु न कंदियूं आहिनि, हक़ीक़ी हूंदियूं आहिनि। उनखे हर माण्हू ऐं चरियो ऐं बेवकूफ़ सम्झंदा आहिनि, ऐं ईअं हूंदो न आहे। ऐं छोकिरियूं जेको एतिरो बेवकूफ़ एॾो चरियूं न आहिनि जेतिरा मर्द हज़रात सम्झंदा आहिनि त मायूं जेके आहिनि, छोकिरियूं जेके आहिनि, उहे चरियूं हूंदियूं आहिनि। उनजी अक़ल जेके असां ईअं न हूंदो आहे। अच्छा, तव्हांजे नज़र में दर्द जी केतिरी अहमियत आहे? दर्द, तकलीफ़, अज़ियत? दर्द जी? हा, दर्द जंहिंखे हूंदो आहे उनखे ख़बर पवंदी आहे सर। तव्हांखे दर्द आहे? दर्द खोड़। दर्द ॾिसो, दर्द हूंदा आहिनि, मिलंदा आहिनि, ऐं वाज़े न थींदो आहे कॾहिं। अच्छा ज़ोया जी ज़िंदगी जो कोई यादगार वाक़ियो जेको अॼु ताईं विसारे न सघी हुजे, जेके अॼु बि यादि करणी हुजे ऐं हुनजो अखियूं भरिजी अची वञनि? ज़िंदगी जो यादगार वाक़ियो बिल्कुलु आहे, ऐं उहो यादगार वाक़ियो आहे मुंहिंजी ज़िंदगी जो फस्ट मां अचां A to Z जो सेट तयारु हुजे ऐं उनखे ॾिसण जे लाइ अचां त मुंहिंजे भाउ जी नंढड़ी हुनजो दुआ नालो हो, ऐं हुनजो नालो बि मूं रखियो हो,
ऐं अचानक मुंहिंजी तबियत ऐं माशाल्लाह क्यूट हुई, जीअं हूंदो हुयो कंहिंखे ॾेखारियो त ख़बर त कोई नज़र लॻी छा थियो ख़बर न आहे। त उहो मां फस्ट टाइम जीअं सट ते आई हुयमि, सट जीअं बसि सट जो दरवाज़ो खोलियो, सट ॾिठमि, एतिरी देरि मुंहिंजो भाउ जी कॉल आई त जेको सो दुआ वफ़ात करे वई। मां सम्झां थी ज़िंदगी जो इहो। तव्हांखे इलाही मोहबत हुई हुन सां, तव्हां नालो हुन सां प्यार सां रखियो, पुछा बीमार हुई छा थियो? न कुझु बि न, अचानक साल जी हुई तक़रीबन। अलाह अकबर। पोइ ईअं मिस इहो कंदा आहियो हुनखे? ॾाढो। अच्छा, अलाह तव्हांखे सब्र ॾे। अच्छा ज़ोया, ज़िंदगी में असां मुंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस आहे, उन सां केरु एग्री करे या न करे, त शोबिस ते जेको जेतिरो ख़ुशि नज़र ईंदो ओतिरो अंदरां ख़ुशि हूंदो न आहे। न बिल्कुलु न हूंदो आहे। बेशक असां स्क्रीन ते खिलंदा आहियूं, ॿिनि खे खिलाइण जी कोशिशि कंदा आहियूं, पर अंदरि असांजो वढियल हूंदो आहे। छा हिन सां तव्हां इतफ़ाक़ कयो था? हा बिल्कुलु ईअं आहे। ऐं मूं महसूसु कयो आहे, यकीन कयो, मां जॾहिं तव्हां सां गॾु हुन चैनल ते हुअसि त मां फील कंदो हुउमि त मां कंहिं दोस्त सां त ज़िक्र बि कयो, मां चयो हिन जे अंदरि में जेको दर्दु आहे न, हीअ पाण खे लिकाए वेठी आहे, जंहिं ॾींहुं फाटी न वॾो कहर कंदी। न ईअं खोड़ सारा प्रॉब्लम्स हूंदा आहिनि लाइफ में, खोड़ सारे मसइला हूंदा आहिनि। अॼु तक मां कंहिंखे पंहिंजो को बि मसइलो न आहे ॿुधायो त ज़िंदगी में छा आहे, ज़िंदगी में छा न आहे। अच्छा, कहिड़ो मसइलो आहे जेको तव्हां चओ था त अलाह करे हल थी वञे त मुंहिंजी ज़िंदगी आसान थी वञे? उहो त अल्हम्दुलिल्लाह सभु मसइला हल आहिनि। अच्छा, तव्हां सिंगिंग बि कई, बि जी। थोरो गानो असां ॿुधंदासीं, पोइ ब्रेक ते वेंदासीं। आवाज़ सफ़ा ख़राबु आहे। जहिड़ो बि आहे मिड़ी, थोरो गुनगुनाए ॿुधायो। ओके। सोना साईं दिलबर जानी, मिल तू मूंसां कर महिरबानी, हाँ मिल तू मूंसां कर महिरबानी। सोना साईं मुंहिंजो आई, साह मुंहिंजे छो पियो सिकाई। सोना साईं अथई खिलण आला, मोला कयो आ तुंहिंजो वक़्त बाला, हाँ मोला कयो आ तुंहिंजो वक़्त बाला। वाह वाह, रसमुल तव्हां सां कचहरी जारी रहंदी ऐं माशाल्लाह तमामु सुठो आवाज़ु थी वियो आहे तव्हांजो, हुयो कोन? थैंक यू सर, थैंक यू। ऐं अलाह तव्हांखे वधीक कामयाब करे। ऐं ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ ज़ोया सुमरो असां सां गॾु आहे। प्रोग्राम में भलीकार ज़ोया सुमरो असां सां गॾु आहे। ज़ोया जी, असल ताल्लुक़ कहिड़े शहर सां आहे तव्हां सिंध जे? सिंध जे कहिड़े सखर। शहर सां? सखर। सखर शहर में था? सखर जे कहिड़े इलाइक़े में था? न सखर शहर में शहर में? जी जी। अच्छा, सखर शहर में। पोइ कराची कीअं आहियो तव्हां? कराची त मां बचपन खां आहियां। माना तव्हांजा वॾा लॾे आया, तव्हांजे वार साहिबु लॾे आया हो या तव्हां? न न अम्मी लॾे आई, अम्मी लॾे आई कराची। अच्छा, एजुकेशन घणी आहे तव्हांजी? तालीम? इंटर। इंटर किथां कयो इंटर? कराची। कराची कहिड़े स्कूल मां? ऐं मलीर मां अरमानी स्कूल। अच्छा, घणा भेण भाउर आहियो? मुंहिंजी 3 सिस्टर आहिनि ऐं माशाल्लाह 6 भाउर। 6 भाउर? अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह। अच्छा, तव्हांजा भाउर छा कंदा आहिनि? तव्हां त शोबिज़ में अची न माशाल्लाह नंढा आहिनि, एॾी एज न आहे। अच्छा, ईअं नंढा आहिनि। उहो भेनरूं तव्हां खां वॾियूं आहिनि? जी, सभ खां वॾा तव्हां आहियो? न न वॾी सिस्टर शादीशुदा आहे। वॾी सिस्टर शादीशुदा आहे। वॾो भाउ पोइ बि तव्हां आहियो? न उन खां पोइ भाउ आहे। उहो भाउ छा कंदो आहे? शादीशुदा आहे, बसि ज़मीन वग़ैरह घर। ऐं उन खां पोइ तव्हांजी ॿी भेण? उहो सभिनि खां नंढी आहे हिकिड़े न। अच्छा, तव्हां अकेला कराची में रहंदा आहियो? पूरी फैमिली हिते कराची? न अम्मी आहे, सिस्टर आहे ऐं नंढो भाउ बि आहे। अच्छा, शोबिज़ में अचण जा फ़ाइदा कहिड़ा थिया ऐं नुक़सान कहिड़ा थिया? फ़ाइदो त इहो आहे त काफ़ी प्यार करण वारा माण्हू मिलिया आहिनि ऐं नुक़सान त खोड़ आहिनि। खोड़ नुक़सान आहे? नुक़सान खोड़ आहिनि। कहिड़ा कहिड़ा नुक़सान? हा, नुक़सान कहिड़ा कहिड़ा आहिनि? नुक़सान खोड़ आहिनि ऐं उहो ज़ाती नुक़सान न, पर जीअं उहो नुक़सान जेको माण्हू मीडिया अंदरि रही करे असां सां गॾु कमु कनि पिया, असां सां गॾु खाइनि पिया, फिरनि पिया, घुमनि पिया, उहो माण्हू जॾहिं टॉर्चर ॾियनि था, उहो माण्हू जॾहिं डिग्रेड कनि था ऐं उहो माण्हू जॾहिं नज़रअंदाज़ कंदा आहिनि, त मां सम्झां थी सभिनी खां वॾा नुक़सान त उहो ई आहिनि न। तव्हांजी नज़र में बहितरीनु डायरेक्टर केरु आहे? बहितरीनु डायरेक्टर सभु डायरेक्टर मुंहिंजे नज़र में बहितरीनु आहिनि। ईअं त न आहे मां जंहिंसां कमु थी कयां मुंहिंजा नाला शामिल कयां। अच्छा, शोबिज़ जी दुनिया कीअं लॻी तव्हांखे? छा सम्झो था त न अचणु खपे हा?
शायदि न अचणु खपे। न अचणु खपे। ऐं जे न अचो हा त छा हुजो आहे ईअं? शायदि शादी करे घर वेठी हुजां। पोइ हीअं छो नथा शादी करे सघो? न शादी जो सवाल पाणी अचे। हा, शादी करे घर में हुजां बसि। पोइ हाणे शादी जी पाबंदी आहे छो बि न माण्हू पाबंदी शादी नथा कनि छा? हाणे दिलि न आहे, दिलि न मतिलबु नथो चाहे त मां शादी कयां हाणे। शादी न हाणे बिल्कुलु कंदो ई न? कंदमि इनशाला। ऐं को मतिलबु को सुठो रिश्तो हूंदो ऐं सुठो। छा रिक्वायरमेंट आहिनि? मुंहिंजी नज़र में सभिनी खां पहिरियां को पैसे वारो बि न हुजे, ग़रीब हुजे, बिल्कुलु ग़रीब बि हुजे। सही गुलज़ार आहे। सफ़ा पैसे ग़रीब। न ग़रीब त न आहिनि माशाल्लाह, ऐं काफ़ी हा, मिलंदे ई इहो टेकियल आहिनि। पर सुठे दिलि जो मालिक हुजे, इज़त रिस्पेक्ट करण वारो हुजे। अच्छा, ऐं ॿी हुन कहिड़ी ख़ासियत हुजे? गुड लुकिंग हुजे, हाइट केतिरी हुजे, कद नॉर्मल हुजे, कलर सांवरो हुजेसि। कलर सांवरो हुजे? हा। छो? बसि उन का स्पेशलिटी आहे छा? वाइट न हुजे, मतिलबु मूंखे सांवरा माण्हू वणंदा आहिनि। अच्छा, जेको जंहिंसां तव्हां शादी कंदव, शादी खां पोइ तव्हांखे शोबिज़ में अचण जी इजाज़त नथो ॾिए, पोइ तव्हां छा कंदव? पहिरीं त इहे कोशिशि कंदमि त मां उनखे इन ॻाल्हि ते एग्री कयां। शादी खां पहिरीं एग्री कयां, शादी खां पोइ न, पहिरीं शादी करण खां पहिरीं एग्री करण जी कोशिशि कंदमि त हीअ मां। अच्छा, जेकॾहिं को ॿी शादी करणु चाहे त? ॿी पहिरियों जी शादी थियल हुजे? थी सघे थो मां उन सां कयां जंहिंजी पहिरीं शादी थियल हुजे। उहो ई चवां पियो न, पहिरियों शादी थियल हुजे, ॿी तव्हां सां करणु थो चाहे। हा त ठीकु आहे, क़बूल आहे। तव्हांखे क़बूल आहे? हा, कंदमि। न त पोइ उनखां कहिड़ी रिक्वायरमेंट, उनजी बि रिक्वायरमेंट अलॻि हूंदियूं, त तोखे अलॻि घर वठी ॾे, ॿियो फैसिलेट करे। हा जी, बिल्कुलु अलॻि घर वठी ॾे ऐं हिन जे अलावा त टाइम ॾे। अच्छा, तव्हां शोबिज़ में आहियो, उहे बि नॉर्मल लाइफ में जेको छोकिरियुनि खे खोड़ सारा मसइला फेस करणा पवंदा आहिनि मर्दनि जे हिन दौर में, मुआशरे में। बिल्कुलु जी। त तव्हांखे कॾहिं फील थियो त को माण्हू हद दर्जे जो ठरकी तव्हांजे पोयां लॻी वियो हुजे? मीडिया में? मीडिया में? न, कंहिं बि तव्हां ठरक न कई? न, मूंखे मीडिया में तक़रीबन जिते कमु कंदी आहियां उते ज़ोया भाई चवंदा आहिनि। ज़ोया भाई चवंदा? ज़ोया भाई। मुंहिंजो रीज़न इहो ई त मां सभिनी खे ठरक त मर्द जो हक़ आहे, छो कोन था कनि? ख़बर न कयो हुनजा सर न। पर मुंहिंजी मालूमात में त इलाही माण्हू ठरक कंदा आहिनि त। हा, उनजी नज़र में बिल्कुलु हूंदो ऐं ट्राई करण जी कोशिशि कंदा हूंदा। कहिड़ा कहिड़ा आहिनि इहे? नालो नथी कंहिंजो शामिल कयां। ठरकी कीअं ख़बर पवंदी आहे तव्हांखे त हिब ते ठरक पियो करे? उनजी हरकतुनि खां। कीअं, कहिड़ियूं हरकतूं कंदो? मतिलबु उनजो ॾिसण जेको हूंदो आहे मर्द जो। कीअं ॾिसंदो? हाल मूं ते ठरक कयो तव्हां? ॾिसण जो कुझु तरीक़ेकार ईअं हूंदा आहिनि। ॿुधायो न, मूंखे ख़बर न आहे, मां ठरक सिखां थो हाणे। लाइन ॾियण जी कोशिशि, भई नंबर वठण जी कोशिशि, इन खां पोइ तव्हां घर वियो तव्हांखे टैक्स मैसेज, हलो गुड मॉर्निंग वग़ैरह वग़ैरह, सम्झी वेंदो माण्हू ठरकी आहे। ठरकी आहे? पोइ ठरकी में जान कीअं छॾाईंदा हो तव्हां? तव्हांजी ज़िंदगी में त खोड़ ठरकी आया हूंदा। मां पहिरीं ॻाल्हि उनखे रिप्लाई न ॾींदी आहियां। मूंखे लॻे थो हे माण्हू ठरकी आहे, मां उनखे रिप्लाई न कंदी आहियां। अच्छा, खाइण में ज़ोया खे छा पसंदि आहे? खाइण में कुझु ख़ासि न, बसि वेजिटेबल सब्जी वग़ैरह ज़्यादा पसंदि आहे। मूंखे थो लॻे त तव्हांजो वेट रिड्यूस थियो आहे पहिरियां खां? न, हाणे थोरो ज़्यादा थियो। पहिरीं जॾहिं मां मीडिया में आयो तॾहिं माशाल्लाह। न, हिन वक़्तु पहिरियां जॾहिं मां लास्ट टाइम तव्हांखे ॾिठो त तव्हां थोरो वेट वधीक हुयो, हीअं थोरो हाणे थोरो घटि थी वियो। डाइट त कोन थी कयां सर। डाइट नथी कयां? न, जेको अचे बिस्मिल्लाह। सभ खां वधीक खाइण में छा पसंदि आहे? सभिनी खां वधीक सब्जी वग़ैरह, वेजिटेबल सब्जी। सब्जी पसंदि आहे। अच्छा, सिंध जो कहिड़ो शहर तव्हांखे सभ खां वधीक वणंदो आहे? सिंध जा समूरा शहर ख़ूबसूरत आहिनि ऐं घटि घुमण वई आहियां। इहो सवाल। टिकटॉक ते हूंदा आहियो? जी बिल्कुलु। कीअं टिकटॉक ते ईंदा आहियो? टिकटॉक ठाहींदी आहियां। कहिड़े क़िस्म जा टिकटॉक तव्हांखे घणा व्यूज़ आहिनि? फॉलोअर्स मुख़्तलिफ़ टिकटॉक सर हूंदा आहिनि। घणा फॉलोअर्स आहिनि तव्हांजे टिकटॉक? न, ज़्यादा न आहिनि, ख़बर न आहे, घटि आहिनि। अंदाज़न? को अंदाज़ो न आहे। मूं त ॿुधो आहे तव्हांजो जेको शो हले पियो उनजो डायरेक्टर तव्हां ते ठरक कंदो आहे। नवी सर? मां त नालो त न कयो मूं न खयो आहे नालो। न सर, न। अलाए, ख़बर आहे भई? ईअं बसि माण्हू चई सघनि था, पर ईअं न आहे सर। पंहिंजे पाण खां का शिकायत? पंहिंजो पाण खां शिकायतूं खोड़ आहिनि सर। उहो शिकायत आहे त मां जॾहिं बि ग़लति माण्हुनि ते एतबार कयो, ग़लति माण्हुनि ते यकीन कंदी आहियां। उहो मुंहिंजो। ग़लति माण्हू ते हर चकर एतबार छो कंदा आहियो? तव्हां त अहिड़ा ई माण्हू ग़लति माण्हू ते एतबार कयो। हा सर, ई कंदी आहियां। ऐं हर चकर धोखो खाधो था? हा, बिल्कुलु धोखो खाईंदी आहियां।
उनखे बचियो छो कोन था? सोचींदी आहियां त हाणे हिन माण्हू मां मूंखे धोखो मिलियो, आईंदा न कंदमि। हा पोइ वरी उन माण्हू ते एतबार करे छॾींदी आहियां। उहो कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, अहिड़ा लम्हा ईंदा आहिनि त वरी मां यकीन कंदी आहियां सर। कीअं ख़बर पवंदी आहे त धोखो ॾेई वियो इहो? ख़बर पइजी वेंदी आहे सर। कहिड़े क़िस्म जा धोखा ॾींदा आहिनि? बसि मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि धोखा सर। धोखे जा घणा क़िस्म हूंदा आहिनि? धोखे जा सभिनी खां वॾा क़िस्म इहे हूंदा आहिनि त छा ॿुधायां हाणे, पर धोखो त सर धोखो आहे। क़िस्म ॿुधायो। धोखे जा 1000 क़िस्म हूंदा आहिनि। माण्हू के हज़ार टे ॿुधायो। टे मतिलबु इन केस मां तव्हां सां ॾाढो भलो हलां थी, तव्हांजी रिस्पेक्ट इज़त कयां थी, तव्हां मूंसां गॾु वेठा आहियो, उथी करे वञी करे तव्हां मुंहिंजी बुराई कयो, मतिलबु तव्हां मूंखे धोखो था ॾियो। अच्छा ॿियो? ऐं सभिनी खां वॾो इहो ई आहे सर। न न इहो नंढो टे ॿुधाइणा। तूं 1000 चया, मां त टे थो पुछां। टे ॿुधायां। ॿियो मतिलबु तव्हां उन सां करे कमु कयो था, कुझु बि कयो था, पर फोकस में ॿिए कंहिंखे रखण जी कोशिशि हमेशह कंदा, माना त ठीकु आहे ज़ोया साइड ते थिए हीअ हुजे। ॿियो नंबर, गुलकारी में कहिड़ो गुलकार पसंदि आहे? मुमताज़ मलाई। इहो मूंखे 100% श्योर हो त तुंहिंजो इहो ई जवाबु हूंदो। मुमताज़ मलाई मुमताज़ मलाई केतिरो पसंदि आहे? ॾाढो माशाल्लाह, ॾाढी हुनजी आवाज़ प्यारी आहे। शादी जी ऑफर करे कंदुसि? ॿुधे पियो शो ॾिसंदो, मां लिंक मोकिलींदोमांसि। शादी जी ऑफर ते शादी त कोन कंदमि। हा पहिरीं माशाल्लाह उहे शादीशुदा आहिनि। अॻे ॿ थियल अथसि, टी बि कंदो। इस्लाम में 4 जाइज़ आहिनि। इन ते सोचींदमि सर। सोचींदी आहे? सोचींदमि। मुमताज़ भाई कॉन्टेक्ट रेडी रहो। अच्छा, कहिड़ो गुलकार आहे जेको तव्हांजे शो में बि ईंदो आहे पर वणंदो न आहे, पर मजबूरी में आहे? बर्दाश्त कंदी आहियां। हा हिकिड़ो आहे सराब सूमरो करे, सराब सूमरो न आहे पर सराब शर करे उनजो नालो आहे। सराब शर? हा बिल्कुलु। मूंखे न वणंदो हुनजो। छो? बसि इन किथे ॾिसी मुंहिंजी क्लास हुजे। अच्छा, असांजे मज़हब में ॿिए जनम ते यकीन न आहे असांजो, ठीकु आहे, पर जेकॾहिं तव्हांजो ॿियो जनम थिए, इतफ़ाक़ था कयूं, त कहिड़ी हिन जनम जी ग़लती आहे जेका हुन जनम में तव्हां न दोहिराईंदो? हिन ॿियो जनम मिले माना, हा, हा न, हा। वराए जॾहिं पैदा थींदमि न त पोइ सोचींदमि कहिड़ी ग़लती आहे हिन जी जेकी चवंदी यार इहा हाणे न कंदसि? ऐं उन टाइम ते मां इहो कोशिशि कंदमि त कंहिं ते यकीन न कयां, कंहिं ते अंधो भरोसो जेको उहो न कयां, बिना सोचे बिना सम्झे को बि क़दम न खणां। कपिड़ा कहिड़े क़िस्म जा वणंदा आहिनि? कपिड़ा सर कहिड़े क़िस्म जा वणंदा आहिनि? मुख़्तलिफ़ सर, पैंट शर्ट वग़ैरह। उनजे अलावा त शलवार कमीज़ ज़्यादा। अच्छा, पाकिस्तान जे वज़ीर आज़म जो नालो त इमरान ख़ान आहे? न आहे ख़बर सर। वज़ीर आज़म जो नालो इमरान ख़ान आहे, ख़बर ई न आहे तोखे? इमरान ख़ान नालो आहे सर? हा। ॾिसो मां अॼु फस्ट टाइम तव्हां खां ॿुधो आहे। नवाज़ शरीफ़ केरु आहे? उहो जेको गंजो आहे उहो? हा। बसि सर मां कॾहिं कॾहिं टीवी में हुनखे ॾिसंदी आहियां। नवाब शरीफ़ आहे। उहो नवाज़ शरीफ़ शरीफ़ आहे मुंहिंजे ख़्याल में। हा, शरीफ़ आहे। शरीफ़ चवंदा आहिनि शायदि। बाक़ी सभु बदमाश आहिनि, उहो हिकिड़ो शरीफ़ आहे। सिंध जे वज़ीर लाइ नाले ख़बर अथव? सर हाणे त चेंज थी वियो आहे, नालो हाणे नथो यादि अचे सर। बिल्कुलु बि यादि रहे। सिंध जे गवर्नर जे नाले ख़बर अथव? सर कहीं बिलावल त न आहे? शेख रशीद जो कहिड़ी वज़ारत आहे? तमामु ख़तरनाक क़िस्म, मतिलबु ख़तरनाक वज़ारत अथसि? न कभी बम ठाहींदो आहे छा? भले शेख रशीद जी करे शादी जी ऑफर करे मुमताज़ छड़ो सिंध पाकिस्तान जो। सर हू काफ़ी कुराड़ो थी वियो, मां न कंदमि हुन सां, पंहिंजी ज़िंदगी छो ख़राबु कयां चंद पैसनि जे ख़ातिर। हा, लालची न। ठीकु आहे। ब्रेक जो टाइम थी वियो आहे, ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां कचहरी कबी। नाज़रीन, वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। प्रोग्राम में भलीकार ज़ोया जी, तव्हांजो डायरेक्टर नवीद सोलंकी असां टेलीफोन ते मौजूदु आहे। अच्छा, ॻाल्हायूं था, पुछूं था तव्हांजे हवाले सां। सच में लाइन ते आहे? जी जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, कीअं आहियो? सोलंकी साहब, ख़ुशि आहियो? अल्लाह जा करम, अल्लाह जा करम। तव्हां ॿुधायो सर, ख़ुशि लॻा? तबियत कीअं आहे? अरे तबियत कीअं आहे? तबियत एवन फर्स्ट क्लास। को मसइलो हुजे त मूंखे न ॿुधाइजांइ, पाण हल कजांइ।
हाँ मसलो आहे 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 हे ज़ोया सूमरो वेठी आहे जी जी वाह वाह चए थी ठुप नथो वणे मूंखे तब अॻियां बीठो आहे सर शो में कॉल मिलल आहे। ईअं थी नथो सघे ईअं थी वियो आहे वेठी आहे त साम्हूं हाणे परपुट त कोन थो चवां मां त पोइ सर हींअर साम्हूं न आहे न परपुट वेठी आहे न फोन ते हूं न हेलो कर माई हेलो सर कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो सर? फर्स्ट क्लास तव्हां ॿुधायो ख़ुशि लॻा पिया मज़े में अल्हम्दुलिल्लाह सर। नवीद सर सर ज़ोया जी कहिड़ी ॻाल्हि आहे बतौर डायरेक्टर जेकी तोखे बिल्कुलु न वणंदी आहे ए सफ़ा कंफ्यूज करे छॾी वॾा चवंदो आहे त इहा ॻाल्हि हिन में न हुजे त माई सोन आहे सॼी खोड़ आहिनि हिकिड़ी न आहे हिकु ॿ त ॿुधाए न थोरो प्रोग्राम वीचार में अचे यार हा आहिनि खोड़ आहिनि सर हाणे माना ॿीहर क्वेश्चन कयो मूंखे थोरो त मां ॿीहर माना ध्यानु ते अची वेंदो हा वराए कॉल सवाल इहो आहे त कहिड़ी ॻाल्हि आहे बतौर डायरेक्टर ज़ोया जी कहिड़ी ॻाल्हि तोखे नापसंदि आहे ज़ोया पहिरियों त कोई गेस्ट ईंदो आहे या कोई किरदारु कोई हूंदो आहे न त पहिरियों चवंदी आहे सर हिन में मज़ो न आहे हा ठीकु आहे हा उनखां बाद में उहो ई किरदारु वणंदो अथसि उहो ई माना जेको गेस्ट हूंदो आहे वणंदो अथसि पोइ उन सां माना घणो चवंदी आहे सर जो मज़ो इहा मूंखे पहिरियों माना स्टार्ट थियण खां पहिरियों माना मूड ऑफ कंदी आहे हा ऐं ॿी ॻाल्हि ऐं सुठी ॻाल्हि कहिड़ी अथसि सभु सुठियूं ॻाल्हियूं अथसि हा पाण सॼी सुठी आहे सभु सुठियूं ॻाल्हियूं अथसि अच्छा एज़ अ होस्ट तव्हांखे ज़ोया खे किथे था ॾिसो ज़ोया खे एज़ अ होस्ट असां जिते आहे न हिते ई हूंदी बराबरि हिते जिते आहे हिते ई हूंदी। अच्छा मूंखे ॿुधाए जेकॾहिं 100 मार्कूं तोखे ॾिजनि जी ज़ोया खे घणियूं मार्कूं ॾींदे जीअं इंसाफ़ कजे जीअं माना टीवी सां होस्ट सां हा त मां तक़रीबन 90-95 ताईं 100% न ॾींदोमांसि 100% ॾींदेसि हा बाक़ी पंहिंजो न 100% न ॾींदुमि हा। बाक़ी 50 जीअं बाबा मुंहिंजो पंहिंजो माण्हू आहे जीअं उहो हलंदी आहे हा त पोइ 100 खां त 200 करे वेंदोमांसि बाक़ी माना 90-95 100 न ॾींदोमांसि 90-95 तमामु घणा थो चईं तूं बसि 50 बि त थोरी रखबी आहे हा थोरी 50 बि त थोरी रखबी आहे न भाउ ऐं पंहिंजी होसो न भई अच्छा हाणे मूंखे ॿुधाए जेको ज़ोया जेकॾहिं तोखे शादी जी ऑफर करे कंदेसि अरे एॾा वॾा ॾुखिया सवाल छो था पुछो इहो ॾुखियो सुवालु आहे हा सर इहे ज़ोया त नथी करे सघे मां क्या मिसाल थो चए तूं चाहीं थो सर अल्हम्दुलिल्लाह आऊं शादीशुदा आहियां हींअर हा ॿी शादी इस्लाम में 4 जाइज़ आहिनि मूंखे ख़बर आहे सॼी तुंहिंजी अॼु ॿारहं ई थियो वॾा वॾो 12 ई थियो हा सची कर रे सची कर टाइम अथई अॼु को टाइम वरी न मिलंदई अॼु इज़हार करे वठ जेको करिणो अथई ॿीहर न मिलंदई इहो चांस ज़िंदगी में कॾहिं कॾहिं चांस मिलंदो अथई मां हाणे मतिलबु सोची तो 5 फ्लोर ते पहुतो आहियां साहिबु हा सोची त हेठि लही आहे हा छत ते चढ़ी वियो आहियां हाणे सोचां थो छा कयां छा ॿुधायां ॿुधाए न तोखे अॼु ऑफर आहे खुली अॼु मौक़ो तो इज़हार कर प्यार जो ज़ोया खां पुछो छा थी चए ज़ोया त चए थी त मां त कंदसि हा हा मां ज़ोया खां पुछां पहिरियों हा ज़ोया हा सर सवाल सर तव्हांजो तव्हां आहे मां छो था कयो सर अरे मां वकील आहियां न ज़ोया जो ओ जेको आहे कुंवार आहे त वकील तो तव्हां छो थो करे अरे बाबा मां उहो मुल्लो आहियां जेको ॻिची खां वठी कोन हा कराईंदो आहीं उहो आहे जी हा जवाब सर हुनजो आहे न सवाल तव्हां हुन सां कयो आहे हा सुवाल तुंहिंजो आहे न तूं हा कर त पोइ मां हिन खां पुछां न हा सर हा अब हेॾा हा थी वई अथई ए दोस्त बि आहे मुंहिंजो नवीद सर कमु आ लॻो पियो आहे को तूं बिस्मिल्लाह कर बस आऊं तव्हां स्टूडियो में आऊं मिठाई वठंदो अचां बसि रसगुल्ला शुगर फ्री हुजनि हा ठीकु आहे इंशाल्लाह ओके ओके पंहिंजो ख्यालु रखिजांइ अल्लाह तोखे कामयाबु करे थैंक यू सर लाइन ते अचण थैंक यू थैंक यू हा जी सर हाणे ऑनलाइन ऑफर थी आहे नवी सर जी मां ॾाढी इज़त कंदी आहियां
ऐं उनखे डायरेक्टर बि सम्झंदी आहियां, पंहिंजो दोस्त बि सम्झंदी आहियां, पंहिंजो भाउ बि सम्झंदी आहियां, हाँ ऐं पंहिंजो उस्ताद बि सम्झंदी आहियां। ॻाल्हि जेकी मां उनखे समूरा रिश्ता ॾियणु चाहियां थी, जेकी उनजी पर जेतिरी हो हा कई आहे शादी जी, हो छा थो सोचे तूं भाउ कई वेठी आहे, हो पाण खे धक न छा करे हाणे? मुंहिंजे नज़र में उन समूरा रिश्ता उन सां मुंहिंजा आहिनि। कहिड़ो ग़म आहे जंहिंखे अॼु ताईं विसारे न सघिया आहियो हुन ग़म खां अलावा? ॿियो सारी कोई बि ग़म न आहे ज़िंदगी में, न, पर ग़म जो नालो वठंदे ई तुंहिंजी अखियूं भरिजी थियूं अचनि। ईअं न आहे सर, ग़म न आहे, ॾिस तुंहिंजी अखियूं ॾिस, न न ग़म न आहे सर, अखियुनि में को बि ग़म तुंहिंजी ज़िंदगी में न आहे। न आहे। पोइ ज़िंदगी ख़तमु आहे, ग़म ज़िंदगी में हुजे, ग़म ज़िंदगी में मज़ो ई न आहे। बसि इहो हूंदो त घटि माण्हू जेके पंहिंजा आहिनि उहे बि घटि सम्झंदा आहिनि, बसि इहो ॻाल्हि जो ॾुख हूंदो आहे। कंहिंखां बग़ैर ज़ोया नथी रही सघे? पंहिंजी फैमिली जे सिवा, फैमिली जे सिवा उन फैमिली खां अलावा ॿियो अञा को बि न आहे, को बि न आहे। ॿुधो आहे तव्हांखे प्यारु तमामु जल्दी थी थो वञे हा, कंहिंसां बि? इहा ॻाल्हि सच आहे, मूंखे प्यारु जल्दी थींदो आहे ऐं जल्दी ख़तमु बि थी वेंदो आहे। ड्यूरेशन घणी आहे? तक़रीबन 1 मंथ 2 मंथ बसि? हा, ईअं न आहे। प्यार जो मतिलबु इहो न आहे त तव्हां कंहिंसां ग़लति तव्हांजो रिलेशन हुजे, ऐं रिस्पेक्ट इज़त जेकी आहे उहो मायने रखंदी आहे। प्यार ॾियो जल्दी त न हूंदो आहे, दिलि लॻी हूंदी आहे। हिकिड़ी चांद गाॾी आहे चंड ते वञे पई, उन में 3 निशिस्तूं आहिनि, हिकिड़ी ते तव्हां वेठा हो, 2 माण्हू पाण सां गॾु वठी था वञी सघो, कंहिंखे वठी वेंदो? नाला आहिनि? हा नाला आहिनि कंहिंजा? हा नाला आहिनि, नाला ॾियो। ज़ाकिर शेख ऐं शाहनवाज़ अमीर साहब। सर शाहनवाज़। शाहनवाज़। ॿियो माण्हू कहिड़ो हूंदो? ॿियो हा, हिकिड़ो हिडन जेको तोखे वणंदो हुजे त हिनखे खणी वेंदसि पाण सां गॾु। नवीद सोलंकी सर। नवीद सोलंकी साहिब वठी वेंदी, भाउ नवीद सोलंकी खे। सादा फोकस भाउ ते न कयो, ऐं मुंहिंजो दोस्त बि आहे। चयो पाण मां फोकस किथे थो कयां, मां शादी पे कराई। मुंहिंजो भाउ सिर्फ़ु भाउ ते फोकस हो तोखे चई कोन थो सघे। मुंहिंजो डायरेक्टर आहे, दोस्त बि मुंहिंजो तमामु ज़्यादा बहितरीनु आहे, ऐं मुंहिंजो उस्ताद बि आहे। मुंहिंजो छा वेल्डिंग सेखारींदो तोखे? न, मतिलबु उस्ताद ईअं त सॉन्ग अगरि सॉन्ग जी दुनिया में जॾहिं बि मां वई आहियां, जॾहिं हुन मूंखे गाइड कयो त सर। अच्छा, त ज़्यादा भाउ ते फोकस न कयो, दोस्त ते कयो। न त अब पाण चयो न त भाउ आहे मुंहिंजो। न मतिलबु जेके रिश्ता हूंदा आहिनि, ऐं ॾिसो इहो चयो मैं समूरा रिश्ता। कलर कहिड़ो पसंदि आहे? ग्रे। जॾहिं तमामु घणी ख़ुशि हूंदी आहे छा कंदा आहियो? उन टाइम ते मां लॉन्ग ड्राइव ते निकिरी वेंदी आहियां। पोइ छा कंदा आहियो लॉन्ग ड्राइव ते? बसि गाॾीअ में म्यूज़िक वग़ैरह हलाए करे। कॾहिं ईअं थियो गाॾी में रस्ते में पेट्रोल ख़तमु थी वञे? हा, ईअं थियो। मूंसां थियो, 2 टे गुज़ार कयो। मां फैमिली सां गॾु अचां थी हैदराबाद खां, रास्ते में पेट्रोल ख़तमु। पोइ छा कयो? ऐं पोइ बसि अम्मी जा दड़का ॿुधा बसि। न पोइ पेट्रोल केरु वठणु वियो? न बसि पोइ पहुची वियासीं, पर पेट्रोल ख़तमु हुओ, जीअं गाॾी बंदि ऑफ मतिलबु मां पहुची वियो, धिके पहुची वियो। अच्छा, कॾहिं एमरजेंसी थींदी आहे, को मसइलो थींदो आहे, गाॾी ख़राबु थी वई, ख़ुदा न ख़ास्ता एक्सीडेंट थी वियो, को ॿियो को इशू थी वियो, कंहिंखे फ़ोन कंदा आहियो? हा, हिन टाइम फ़ोन कंहिंखे बि न कंदी आहियां, या रक्षो घुराए वठंदी आहियां, या क्रीम घुराए वठंदी आहियां। न त ज़ाहिर करे गाॾी ख़राबु थी वञे, गाॾी गॾु त खणी वञणी आहे। न सर, लाइफ में अहिड़ो कोई शख़्स न आहे जिनखे मां कॉल करे वठां, पंहिंजी फैमिली खे कोशिशि कंदी आहियां त मां डिस्टर्ब न कयां। लाइफ में छो नथा कंहिंखे वठी अचो? सर हा, अहिड़ो को माण्हू न आहे। माण्हू हुजे न जेको एमरजेंसी ते भॻो अचे कुते वांगुरु। बसि इनशाला नेक्स्ट जॾहिं बि तव्हां शो में इनवाइट कंदव त पोइ शादी करे ईंदमि। अच्छा, शोबिस खां अलावा कोई अहिड़ो माण्हू आहे जेको वणंदो हुजे? न सर। शोबिस खां ॿाहिरि जो? न सर। पक्का? जी सर। अच्छा, सिंगिंग खां अलावा, होस्टिंग खां अलावा एक्टिंग बि तव्हां कई, वधीक कामयाबु पाण खे कंहिं में सम्झो? सिंगिंग में, होस्टिंग में, एक्टिंग में? होस्टिंग में। होस्टिंग में। एक्टिंग में छो पाण खे नाकाम सम्झो तव्हां? असल में फोकस घटि आहे हुते, ऐं कमु बि न कयो एॾो। हिकिड़ी फिल्म कई शायदि तव्हां? न सर। एक्टिंग कई न आहे तव्हां? न सर। तव्हां चयो मां हा कयो। न मां सम्झां थो कई आहे तव्हां? न सर। बिल्कुलु बि न कई, कॾहिं बि एक्टिंग न कई? न सर। ऑफर बि न थी? ऑफर्स आहिनि। हींअर आहिनि ऑफर? कहिड़े क़िस्म जे ड्रामे जी ऑफर आहे?
मुख़्तलिफ़ ईअं बसि मां इहा चीज़ सोचींदी आहियां त आउटडोर जेके हूंदा आहिनि उनखां मूंखे थोरो हूंदो त यार एॾो टाइम ॾियणो पवंदो वञणो पवंदो उन चीज़ खां मां तो अवॉइड कंदी आहियां शोबिज़ अफेयर प्रोग्राम जो नालो आहे जी हा, सर पंहिंजा अफेयर पाण ई ॿुधाए मुंहिंजो अफेयर कंहिंसां बि न आहे सर आवाज़ बंदि थी वई सर हिते मुंहिंजो अफेयर कंहिंसां आवाज़ बंदि न थियो आहे हले थो न सर पाणी पियो पाणी पियो न सर मुंहिंजो पाणी पियो पोइ अफेयर पाणी ॿुधायो 17 नाला त मूं वटि लिखियल आहिनि 17 नाला त मूं वटि लिखियल आहिनि इहे चार सभु उम्मीदवार हूंदा न उम्मीदवार न आहिनि पक्का आहिनि सॉरी क़ुर कुल्हे ते खणी घुमंदा अथनि हा ॿुधाए जी सर ॾिस नाला शामिल कयो सर हा तव्हां नाला शामिल कयो सर नाला त जाम आहिनि न आख़िर में कुझु चवणु चाहींदो आहिनि शो जे बारे में शो जी ऐं तव्हांजी जेतिरी तारीफ़ कयां ओतिरी घटि आहे मुंहिंजी तारीफ़ कर शो जी तारीफ़ कर माशाल्लाह नो डाउट हीअ उहो शो आहे जेको कामयाबु शो आहे ऐं कुझु ई अरसो थियो आहे ऐं कुझु ई अरसे में काफ़ी हिनखे कामयाबी मिली अॻिते इनशाला ओला वधीक वधाईंदोसि कामयाबी आयो इलाही ख़ुशी थी असांखे तव्हां सां कचहरी करे ऐं नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो वञा त ज़ुया सुमरो इलाही कुर्बाइती इज़त ॾियण ऐं इज़त वठण वारी छोकिरी आहे ऐं नफ़ीस ख़ातून आहे अलाह हिनखे वधीक कामयाबु करे असांजो नेक तमन्नाऊं असां गॾु आहिनि नाज़रीन ही असांजो जेको महिमान हुयो सुमरो साहिबा ऐं नेक्स्ट वीक ॿिए कंहिं महिमान सां गॾु अवां सां गॾु हूंदासीं इजाज़त ॾींदा अलाह हाफ़िज़